अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जूं सभु तफ़सीलूं तव्हां सां शेयर कंदासीं। जेका हाणे तकरार ड्रामे जी किस्त अचण वारी आहे ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं नवां एक्टर जेका हिन तकरार ड्रामे में एंट्री हणण वारा आहिनि। कुझु ॿियूं ख़ासि ॻाल्हियूं हिन सारे वीडियो में, हिन वीडियो खे आख़िरी ताईं ॾिसो ऐं तव्हांखे थी सघे थो त कंहिं सुठे अदाकार जी अॼु तफ़सील बि ॾियूं ऐं थी सघे थो नंबर बि ॾियूं। बहरहाल इन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसजो। इहा तव्हां खां अपडेट अगरि मिस थी वई त पोइ तव्हांखे को फ़ाइदो कोन मिलंदो। हाणे तफ़सील तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तों। पहिरियां थी सघे त शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पहिरीं ॻाल्हि त हाणे जेका किस्त अचण वारी आहे 2 ॾींहं खां पोइ तकरार ड्रामे जी, उन जी कहाणी तव्हांखे राति बि मूं ॿुधाए छॾी, लेकिन ख़ासि ख़बरूं उन जूं कुझु वरी बि तव्हां सां शेयर करे छॾियां त जीअं ई बावल वारा वेंदा सिधो तव्हांखे ख़बर आहे राणी ॾे ऐं राणी खे वठणु, लेकिन मां तव्हांखे राति इहो ॿुधाए छॾियो त राणी मना करे छॾींदी। राणी पंहिंजे पीउ सां न वेंदी, उन खे हथ ॿाहूं ॿधी करे चवंदी तूं मीर ते अगरि गोली हलाई आहे, जे मीर बची चुको आहे या कुझु बि हो बावल चवंदो मां मीर खे पूरो करे छॾियो आहे, लेकिन ज़ख़्मी आहे, वरी बि कोन छॾींदोमांसि। बहरहाल अहिड़े हिसाब सां राणी पंहिंजे पीउ खां हिकिड़ी शइ घुरंदी, उहा मीर जी ज़िंदगी। ऐं राणी उन खे इहा ॻाल्हि कंदी त मीर जी ज़िंदगी तूं बख़्शे छॾ मुंहिंजे करे, बसि जेको थी वियो आहे सो थी वियो आहे, क़िस्मत में इहो ई लिखियलु हुयो, मुंहिंजो निकाह मूंसां न मीर सां थियणो हो ऐं तूं ऐं असां कोई बि इन शइ खे नथो फेरे सघे। बावल खे सम्झाईंदी राणी, लेकिन बावल खे पहिरियों हिकिड़ो मसइलो पेश ईंदो। मूसा ऐं बावल खे जॾहिं ॻोठ में एंटर थींदा त नवाब खान जा माण्हू हुते हूंदा, उन्हनि सां बि इन जी झड़प थींदी नवाब खान जे माण्हुनि सां। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों, नवाब खान तव्हांखे ख़बर आहे त अहिड़ो शातिर माण्हू आहे, हू कंहिंखे बि माफ़ु करण वारो न आहे, हू कंहिंसां बि रिआत कान कंदो, ख़ासि करे जेका हुनजा दुश्मन आहिनि। जीअं कमाल खान हुयो, तव्हांखे ख़बर आहे कमाल खान पाण जहिड़ा माण्हू पाण सां गॾाईंदो हुयो ऐं जेका सिधा ऐं सचा माण्हू हूंदा हुआ उन्हनि खे मारे छॾींदो या कंहिं ॿिए जे हथां माराए छॾींदो हुयो ज़हर ज़िंदगी में। बहरहाल तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त कमाल खान वांगुरु नवाब खान जी साॻी आदत आहे, लेकिन नवाब खान जा दुश्मन कुझु ताक़तवर आहिनि, ख़ासि करे सिजावल खान, मूसा खान जहिड़ा माण्हू। ऐं सिजावल सां इन जे करे हथु मिलाए रहियो आहे नवाब खान त सिजावल खां उनखे थोरो भउ आहे, हू चए थो मां मूसा वारी पार्टी खां जान छॾाए वठां, पोइ सिजावल खान खे बि जेको आहे बाद में ॾिसंदुमि, लेकिन फ़िलहाल वक़्ती तौरु इहो मसइलो जेको आहे हिकु पासे कयां। लेकिन सिजावल बि सियाणो मल आहे, सिजावल इन ॻाल्हि खे सम्झी वेठो आहे ऐं सिजावल विच में हमिलो करे बि चुको आहे, नवाब खान इन शइ खां लाराए थो, लेकिन सिजावल खान सां हथु मिलाइण खां पोइ बि हू नवाब खान पंहिंजूं साज़िशूं कॾहिं न छॾींदो। छाजे करे इहा ॻाल्हि सिजावल खान खे बि ख़बर आहे त नवाब खान असां जेको आहे कॾहिं असां सां सचो न थींदो, जॾहिं कमु हूंदुसि त पोइ निविड़ी मिलंदो, जॾहिं कमु निकिरी ईंदो त पोइ पुठी वारी लत हणंदो या पुठी में बंदूक हणाईंदो कंहिंखां न कंहिंखां। नवाब खान जूं सभु चालूं सिजावल खान सम्झी वेठो आहे, लेकिन हू गेम ॾिसी रहियो आहे त मूसारनि खे कीअं निपटाए थो। दोस्तों मूसा वारा हिकु वॾी ग़लती करे रहिया आहिनि, हू नवाब खान जा लाठिया माण्हू मारींदा वञनि था, हिकु हिकु करे इन शइ जो नवाब खान खे फ़ाइदो पवे थो ऐं नवाब खान वरी ॿिया लाठिया वठी अचे थो, उन खे लाठियनि जी त कमी कोन्हे। पोइ बि जेको आहे मूसा वारा नवाब खान ते हथु नथा विझी सघनि, छाजे करे नवाब खान इन्हनि जी पहुच खां परे आहे, हू अंदरि ई रहे थो सदाईं बंगले में, जे ॿाहिरि निकिरे थो त पंहिंजो प्रोटोकॉल माण्हू गॾु वठी पोइ निकिरे थो। पोइ बि उते जेको आहे नवाब मूसा वारा नथा पुॼी सघनि, इन जे करे लाठिया ज़रूरु किथे बनी बारे में, किथे घिटी में, किथे न किथे मूसा वारनि खे हथु अची था वञनि। तव्हां ॾिठो 2-3 लिटाए विधऊं, अञा लिटाईंदा, लेकिन इन शइ जो नवाब खान खे ख़ूब फ़ाइदो पवंदो, हू इन्हनि जा केस फेरे घेरे हणंदो वञे थो मूसा वारनि जे मथां, उन खे इहो फ़ाइदो पवंदो त अॻिते हली कोर्ट मां शूट ऑर्डर कढाईंदो, पुलिस जे ज़रिए इन्हनि खे डायरेक्ट माराइण जी कोशिशि कंदो, लेकिन ईअं थी नथो सघे। मूसा त मेन करेक्टर आहे ऐं मीर जे मथां जेका गोली हली आहे, ॾिसजो तव्हां, जे नवाब खान खे ख़बर पइजी वई त अनक़रीब नवाब खान इहा जेका गोली वारो केस बि मीर वारो, इहो बि बावल ऐं मूसा ऐं दरिया खान जे मथां ठोकींदो ऐं चवंदो इन्हनि जेको आहे मुंहिंजे माण्हूअ खे मीर खे गोली हई आहे। पुलिस त उअं ई उन सां ॿधल आहे
लेकिन दरिया खान जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं बख़्शियल जी। इहे तव्हां ॾिसिजो दोस्तो, हाणे जेको आहे मीर इन्हनि खां हथु कढी करे ज़ोरी घर ॾांहुं वेंदो ऐं इहे ॾाढो रोकींदा मीर खे, लेकिन मीर पोइ बि न मुड़ंदो, चवंदो मां हाणे ठीकु आहे, मुंहिंजा ज़ख़्म ठीकु आहिनि, तव्हां ॾंभ ॾिनो आहे, हाणे मां सही आहियां, मूंखे छॾियो, मां पंहिंजे घर ॾे वञा। लेकिन बख़्शियल ऐं दरिया खान बाद में मूसा सां ख़ासि करे दरिया खान मिलण जी कोशिशि कंदो। दरिया खान खे ख़बर आहे मूसा ई मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी सघे थो, भावल मुंहिंजी ॻाल्हि कान सम्झंदो। ऐं जेको आहे पोइ दरिया खान मूसा सां कोशिशि कंदो मिलां, उनखे सॼी हक़ीक़त ॿुधायां त मीर आख़िर ईअं छो कयो ऐं मां मीर सां ईअं छो मिलियुमि, ऐं मीर सां ठाह करण जी मूसा जी पूरी कोशिशि कंदो, मदद कंदो दरिया खान। ऐं मूसा सम्झी बि वेंदो दरिया खान जूं ॻाल्हियूं, लेकिन भावल कान सम्झंदो। भावल पंहिंजी ज़िद ते अड़ियल हूंदो त ईअं नथो थी सघे, मां जेको आहे छॾे ॾियां ख़ासि करे जेको आहे मीर खे ऐं दरिया खान खे। हू दरिया खान खे बि पंहिंजो दुश्मन सम्झी वेंदो ऐं ख़ासि करे हू मीर खे बि उहे सम्झी वेठो आहे पंहिंजो दुश्मन भावल। लेकिन मूसा जूं ऐं दरिया खान जूं कोशिशूं अॻिते हली रंग लाहींदियूं, इन्हनि जूं वरी दोस्तियूं अॻिते हली बहाल थी वेंदियूं। ऐं तव्हांखे इहो बि दोस्तो ॿुधाईंदा हलूं त पुलिस इन शइ जो भरपूर फ़ाइदो खणंदी। जीअं जीअं मूसा वारा नुक़सानु करनि था पुलिस, ईअं तीअं इन्हनि जा मतिलबु केस हणे थी ऐं नवाब खान खां पैसा फुरे थी। नवाब खान पैसा पाणी वांगुरु वाहे रहियो आहे, उन पुलिस खे ख़रीद करे रखियो आहे। ख़ासि करे असांजी सिंध में त पुलिस वॾनि जा तां ख़रीद थियल हूंदी आहे, इहा हक़ीक़त आहे। ड्रामे में जेको ॾिनो वियो आहे करेक्टर, इहो बिल्कुलु सच आहे। सिंध पुलिस उअं ई बिकाऊ माल हूंदो आहे, इहो असां पाण अखियुनि सां बि ॾिठो आहे। लेकिन तव्हांखे अॻिते काफ़ी अहिड़ियूं ख़ासि ॻाल्हियूं आहिनि, उहे बि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदा हलंदासीं। ऐं तव्हांखे दोस्तो इहो ॿुधाईंदा हलूं, वाज़े करे ॿुधाईंदा हलूं, तव्हां वीडियो हेसि ताईं ॾिठो आहे, जे ॾिसी रहिया हो त आख़िर ताईं ॾिसिजो, त तव्हांजे कम जूं ॻाल्हियूं अञा हाणे तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त 2 ॾींहं लॻी वेंदा किस्त में, तव्हांखे ख़बर आहे 2 ॾींहं विच में छुटी हूंदी आहे, तकरार ड्रामे जी एपिसोड न ईंदी आहे। तेसीं ताईं तव्हां इंतज़ारु करण खां बहितर आहे त हिन वीडियो खे पूरो ॾिसी वठो, तव्हांजी थकावट ख़तमु थी वेंदी ऐं सॼी जेकी कहाणी आहे तव्हांखे पहिरियां एडवांस में अपडेट मिली वेंदी। बहरहाल हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। पहिरीं ॻाल्हि दोस्तो, नेक्स्ट एपिसोड जॾहिं ईंदी उनजी कहाणी काफ़ी कुझु तव्हांखे सम्झाई आहे, लेकिन इन में हाणे जेका अदाकार असद कुरैशी, काफ़ी ॾींहंनि खां वठी मां तव्हांखे वाज़े करे बार ॿुधाईंदो थो अचां त असद कुरैशी जेको आहे तकरार ड्रामे में एंटर थियण वारो आहे। ऐं ख़ासि करे उन सां गॾु ॾिसिजो तव्हां हाकिम खान बि तकरार ड्रामे में एंटर थींदो। उहो बि जेको आहे दोस्तो इहो ई जेको आहे ड्रामे में रुख मटिजी वेंदो। ऐं तकरार ड्रामे में जेको हाकिम खान आहे हिते नई शेप में ईंदो। हुते त जेको आहे ज़हर ज़िंदगी में उनखे ॾाढ़ी रखियल हूंदी ऐं टोपी पातल हूंदी, ऐं हुते हिकिड़ो मतिलबु वॾेरो, ऐं हिते जेको आहे न वॾेरे वारो करेक्टर न आहे। हाकिम खान खे ॾाढ़ी बिल्कुलु फिनिश, सिर्फ़ु शापर हूंदा ऐं टोपी हूंदी, या कंहिं टाइम टोपी बि न हूंदी हाकिम खान खे। तव्हांखे ख़बर आहे या न आहे, हाकिम खान जो असली नालो इजाज़ मल्हाह आहे, हुनजी कास्ट मल्हाह आहे, असली नालो इजाज़ अथसि। हाणे अनक़रीब इहो तव्हां ॾिसंदो त एंट्री हणंदो। कुझु ॿिया एक्टर बि आहिनि, लेकिन ख़ासि करे असद कुरैशी जी एंट्री सभिनी जे लाइ मान्या रखे थी। जॾहिं हू तकरार ड्रामे में एंट्री कंदो ऐं सभिनी जा रुख होॾे मटिजी वेंदा, हर कोई इहो सोचे रहियो आहे त छा तकरार ड्रामे में असद कुरैशी विलन थी ईंदो या साइड हीरो थी ईंदो। हर कंहिंजी इहा ई सोच आहे। बिल्कुलु दोस्तो, हिन चकर जेको आहे असद कुरैशी खे डिफरेंट रोल ॾिनो वियो आहे तकरार ड्रामे में, उहो तव्हांजे लाइ हिकु सरप्राइज़ आहे। तव्हां ॿुधायो तव्हांजो अंदाज़ो केतिरो कमु करे थो, असां बि त ॾिसूं न तव्हां केतिरो अंदाज़ो हणी सघो था। अगरि तव्हांजे अंदाज़े में असद कुरैशी खे कहिड़ो करेक्टर ॾिनो वेंदो, तव्हां मुंहिंजे कमेंट में बॉक्स में कमेंट करे सघो था, ॿुधाए सघो था। छा विलन या वरी मूसा वारनि जो साथी, या हाकिम खान सां गॾिजी हू इहे नवाब खान सां गॾिजी साॻिए कमु रखंदो, यानी विलन वारा कमु रखंदो, इहो तव्हां ॿुधाए सघो था कमेंट बॉक्स में। ऐं तव्हांखे इहो ई ॿुधाईंदा हलूं दोस्तो, हाणे जेकियूं क़िस्तां तकरार जो अचण वारियूं आहिनि, तव्हां ॾिसंदो त पोइनि क़िस्तनि खां ई वधीक तव्हांजे कम जूं थींदियूं। छाजे करे हाणे जेका व्यूज़ अचण वारा आहिनि न, बिल्कुलु ज़हर ज़िंदगी खां बि वधीक हाणे व्यूज़ मिलंदा इन्हनि खे।
इन्हनि किस्तनि ते, छाजे करे हिते नवां जेका एक्टर अचण वारा आहिनि उन्हनि सां हर माण्हू जो जेको आहे इंट्रस्ट वधी वेंदो तकरार ड्रामे में। तकरार ड्रामे तव्हांखे हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त इहो थोरो ज़िंदगी खां डिफरेंट आहे। तव्हांखे ख़बर आहे हू हिकिड़ी अलॻि कहाणी हुई। हुते हिकिड़ो ई हुयो जेको रॿनि विढ़ंदो हुते वियो बसि। हिते दुश्मन घणा आहिनि नवाब खान जा। हुते कमाल खान जो हिकिड़ो ई दुश्मन हुयो रॿनि, राणो फिनिश थी वियो। रॿनि हुयो उहो बि पूरो थी वियो बाद में। लेकिन हिते जेका नवाब खान जा दुश्मन आहिनि उहे कुझु ताक़तवर आहिनि। तव्हां ॾिठो मूसा कंहिंखां घटि न आहे, सजाउल खान कंहिंखां घटि न आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे ॿिया बि मीर आहे उहो बि कंहिंखां घटि न आहे। दुश्मन नवाब खान जा हिते बराबरि ते रखिया विया आहिनि। ऐं कहाणी हुजे बि ईअं, अहिड़ी कहाणी अॻिते हली कमु पटींदी आहे। दोस्तो हर कंहिंखे ख़बर आहे त जॾहिं हीरो कमज़ोर हूंदो आहे त उहो ड्रामो मज़ो कंहिंखे न ॾींदो आहे। लेकिन हीउ ड्रामो अॻिते हली अञा ज़बरदस्त थींदो। तव्हां इहो पक सम्झी छॾियो तकरार ड्रामे जो बि क़िस्तूं ओतिरी हूंदियूं 300-400 त पकियूं अथव। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां जीअं ज़हर ज़िंदगी जो हुयूं 400 जे लॻभॻि ही क़िस्तूं बि वञी सघनि थियूं। बहरहाल कुझु अञा ॿिया अदाकार बि इन में एंटर थींदा। छाजे करे ही ड्रामो दादू जी साइड रिकॉर्ड थी रहियो आहे। हिन जी शूटिंग ओॾे हली रही आहे। ऐं ख़ासि करे दादू में एक्टर घणा आहिनि, जेका बि अदाकार दादू जा आहिनि उहे इन ड्रामनि में ईंदा तकरार में। छाजे करे मीरपुर माथेले में जेका अदाकार आहिनि जीअं इजाज़ कोलाची, उम्मीद अली कलवड़ थी वियो, जा इहो हैबत हूंदो लुंड, या सोडल वारा हुया, ऐं ॿिया काफ़ी अदाकार इहे जेका हुया मीरपुर माथेले घोटकी साइड जा हुया। ठीकु आहे न, इहे दादू साइड कान वेंदा। ऐं जेका दादू साइड में एक्टर अॻे बि जाम आहिनि उहे जेका बि रहियल आहिनि तव्हां ॾिसजो अनक़रीब सभई इन में अची वेंदा, ख़ासि करे तकरार ड्रामे में। ऐं इन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे 5-6 ॾींहं बचा आहिनि, 7 ॾींहं वधि में वधि 31 महीनो हले थो। लेकिन 31 तारीख़ खां पोइ 1 तारीख़ ते 1 जनवरी ते यानी इहो ड्रामो स्टार्ट थींदो मोहब्बतुनि जो माॻ। उन में बि उहो बि दादू साइड रिकॉर्ड थी रहियो आहे। उन में बि काफ़ी अदाकार अहिड़ा जई आहिनि ऐं नवां अदाकार बि काफ़ी एंटर थींदा आहिनि। ऐं तव्हां इहो सोचींदा हूंदव दोस्तो नवां अदाकार 2 ॾींहं ईंदा आहिनि, मतिलबु को वाठो थियलु हूंदो आहे कंहिं वटि जेको कीअं वरी गुम थी वेंदा आहिनि। इहो छा चकर आहे? इहो तव्हांजे ज़हन में बि ईंदो हूंदो। अगरि तव्हांखे शौक़ु आहे अदाकारी जो त असां तव्हांखे खणाए सघूं था, इहो को मसइलो न आहे। तव्हांखे पैसा भरणा पवंदा। काफ़ी माण्हू जेका ॿ क़िस्तनि हिकु क़िस्तनि जे अंदरि नज़र ईंदा आहिनि वरी गुम थी वेंदा आहिनि। इहे अदाकार दोस्तो पैसा ॾेई ईंदा आहिनि ऐं 2-3 ॾींहं जे लाइ पंहिंजो चहिरो नज़र ईंदो आहे उन्हनि जो, वरी हू हलिया वेंदा आहिनि। जेतिरा पैसा ओतिरो उन्हनि जा सीन रिकॉर्ड कया वेंदा आहिनि। जेका मशहूरु अदाकार आहिनि उन्हनि खे थोरो घणो ख़र्चु ॾींदी आहे मतिलबु कंपनी, ऐं जेका नवां आहिनि उहे ॾींदा आहिनि पंहिंजे घरों पैसा। बहरहाल हलूं था पंहिंजी कहाणी तरफ़। ऐं दादू में जेका बि हाणे नवां अदाकार एॾे आहिनि ऐं जीअं जीअं ड्रामो अॻिते हलंदो वेंदो नवां अदाकार तकरार ड्रामे में एड थींदा वेंदा, ॿिया मरंदा वेंदा, ज़हर ज़िंदगी वांगुरु नवां ईंदा वेंदा ऐं ड्रामे जा रुख मटिबा वेंदा। अहिड़े हिसाब सां तुरी जी फल वांगुरु थोरो ड्रामे खे दोस्तो छिकियो बि वेंदो। ऐं ड्रामो जीअं जीअं अॻिते वधंदो वेंदो तीअं तीअं ड्रामो मज़ो बि कंदो वेंदो। ऐं ख़ासि करे तव्हांखे इन शइ जो इंतज़ारु हूंदो त नवाब खान खे मूंसां लेटाए न दोस्तो। नवाब खान मरी वियो त ड्रामो ई ख़तमु थी वेंदो। नवाब खान तॾहिं मरंदो जॾहिं नवाब खान जी जाइ ते को ॿियो विलन अची वञे, जीअं असद कुरैशी गुंडो थी अचे उनजो भाउ थी करे, जीअं नवाब खान मरी वञे वरी असद कुरैशी उनजो अची पलांद वठे, या कमाल खान उनजी जाइ ते अची वञे नवाब खान मरी वञे उहो पलांद वठे, तीअं पोइ कहाणी मटिजी सघे थी। लेकिन फ़िलहालु ईअं कान थींदो। छाजे करे उन्हनि खे ड्रामे खे हलाइणो आहे, ड्रामे खे खुटाइणो न आहे, ड्रामे खे मतिलबु ढिघो करिणो आहे जीअं अॻिते हले 300-400 क़िस्तनि ताईं हले ऐं ड्रामे में इंट्रस्ट बि माण्हुनि जो ॾींहों ॾींहुं जीअं वधंदो वञे। बहरहाल ऐं तव्हांखे इहो बि ख़ासि करे ॿुधायूं जेका बि ही अदाकार आहिनि बहरहाल इहे पंहिंजी महिनत ज़रूरु करे रहिया आहिनि। लेकिन मसइलो हीअ आहिनि दोस्तो इन ड्रामनि में त पंहिंजा जेका ॾिसण वारा काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि थकी पवनि था 300-400 क़िस्त ॾिसी। लेकिन वरी इन जे करे हू बोर न थियणु ॾींदा आहिनि, वरी नए अदाकार खे एड कंदा आहिनि, पुराणे खे वरी खपाए छॾींदा आहिनि, यानी प्यालो करे छॾींदा आहिनि। वरी नओं अदाकार जीअं ई एड थींदो आहे त काफ़ी माण्हुनि जो इंट्रस्ट तकरार ड्रामो हुजे या कहिड़ो बि वधी वेंदो आहे। लेकिन तव्हांखे हीअ ॻाल्हि बि असां वादे करे ॿुधायूं दोस्तो जेका बि सिंधिया ड्रामा हाणे हली रहिया आहिनि ख़ासि करे
पहिरियों ड्रामनि खे ज़वाल अची चुको हुयो, लेकिन जॾहिं खां वठी ज़हर ज़िंदगी हलियो उन खां पोइ तकरार हलियो। इन में माण्हुनि जो इंट्रस्ट वधी वियो ऐं सिंधी ड्रामनि ॾे माण्हुनि जो गौर घणो थी वियो ऐं माण्हू घणो ॾिसणु शुरू थी विया। बहरहाल अॻे एतिरो सिंधी ड्रामनि में जेको आहे दिलचस्पी घटि करे आहे। पहिरियों सिंधी ड्रामनि खे वॾो चांस हूंदो हुयो 2004, 5, 6, 7, 8, 9 जे दौर में। जॾहिं 2008, 9 खां पोइ वरी ब्रेक लॻी वई ड्रामनि खे। ड्रामा त ईंदा रहिया लेकिन माण्हुनि खे मज़ो न आयो। वरी जीअं मोबाइल जो दौरु आयो त ड्रामनि खां माण्हुनि जो शौक़ु ई खजी वियो ऐं वरी हर शइ ईज़ी थी वई टच मोबाइल में। लेकिन माण्हू ॾिसी ॾिसी वरी बोर थी विया मोबाइलनि ते ॿियूं शयूं। जीअं ई वरी दर्जन दरिया हलियो त माण्हुनि जो इंट्रस्ट एॾे घणो हलियो वियो। वरी इन खां पोइ ड्रामा को ख़ासि न आयो। ॾाढनि जो ॾे आयो, उहो बि अदाकार न ठहिया, उहो बि 40 किस्तनि में उन खे खुटायूं। वरी मज़ो ख़तमु थी वियो। वरी उन जा धमाको अची कढायो ज़हर ज़िंदगी। ॿिया ड्रामा बि काफ़ी आया, सारंग, ॿिया टिया, लेकिन उन्हनि मज़ो न कयो। ज़हर ज़िंदगी अहिड़ो ड्रामो जेको राणे ऐं रबनि जी जोड़ी मशहूरु थी वई ऐं इन्हनि जा जेका फ़नी किरदार हुया उहे वॾो कमु पटे विया ऐं ड्रामे खे बुलंदनि ताईं पहुचाए छॾियूं, जिते माण्हू सोचियो बि न हुयो उते पुॻो। इन जा फैन सिंध पंजाब ताईं वधी विया। हाणे जेको आहे उन ड्रामे ज़हर ज़िंदगी खे त आख़िर में विञाए छॾियऊं, लेकिन उन खे ॾिसी तकरार बि हलियो। हाणे तकरार जो कुझु रिख मटाईंदा वञनि था, जीअं आख़िरी तकरार जो जेको एंड थिए उहो सभ खां वधीक भलो थिए। उन्हनि जी सोच में इहो ई आहे त जीअं माण्हू अञा वधीक असांजे चैनल ते अचनि, उहे सोचे रहिया आहिनि त जीअं तकरार ड्रामे जी आख़िरी कहाणी भली ठाहींदासीं त वरी ॿियो मुहबतनि जो माॻ हली रहियो आहे। माण्हू उन खे वरी अञा शौक़ सां ॾिसंदा, माण्हुनि जो सोच वधंदी ऐं माण्हुनि जो इंट्रस्ट वधंदो। ऐं ख़ासि करे हाणे जेका ड्रामा ठाहे रहिया आहिनि त अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां ठाहे रहिया आहिनि। जीअं अॼुकल्ह सिंध पंहिंजी में माहौल हली रहियो आहे, हर कंहिंजो माहौल ॾिसी करे ओड़ी कहाणी लिखी वेंदी आहे। हर 10-15 किस्तनि जे अंदरि माना कंहिं न कंहिं इलाइक़े जी कहाणी जे हिसाब सां कहाणी ॾिनी वेंदी आहे। काफ़ी अहिड़ा वाक़िया पंहिंजी सिंध में थींदा आहिनि, उहे वरी ड्रामनि में बि लिखिया वेंदा आहिनि, खया वेंदा आहिनि ऐं ड्रामे में बि उहे ॾेखारिया वेंदा आहिनि। छाजे करे त नवां अॼुकल्ह वाक़िया तव्हां ॾिसंदा आहियो, ख़ासि करे ड्रामा उन्हनि ते बि लिखिया वञनि था। बहरहाल उहे त नंढा हूंदा आहिनि वाक़िया, लेकिन हिन ड्रामो त वॾो हूंदो आहे 300-400 किस्तनि ताईं। पोइ उन ड्रामे खे जेको आहे अलाए केतिरा किरदार ऐड कया वेंदा आहिनि, अलाए केतिरा उहे जेको आहे वाक़िया ऐड कया वेंदा आहिनि हर नए मोड़ ते। बहरहाल तव्हांखे इहो वाज़े करे ॿुधायूं दोस्तो, तकरार ड्रामे में मीरा जी एंट्री यानी रिमशा शहज़ादी जी एंट्री फ़िलहाल न आहे। जेका अदाकार ईंदा वेंदा उन्हनि जी एंट्री असां तव्हांखे नंबरवार ॿुधाईंदा वेंदासीं। हर चकर हर अदाकार जी एंट्री जेका थींदी तव्हांखे असां हफ़्तो पहिरियों ई ॿुधाईंदा आया आहियूं, अॻे बि हाणे बि ॿुधाए छॾी आहे। ऐं जेका वरी ॿिया अदाकार एंटर थींदा वेंदा उहे बि तव्हांखे ॿुधाईंदा वेंदासीं। काफ़ी ॾींहं दोस्तो काफ़ी अदाकारनि जा मूं तव्हांखे फ़ोन नंबर ॾिना पंहिंजे इन यूट्यूब चैनल ते। हाणे कुझु 2-3 ॾींहं छा मूं ब्रेक ॾिनी आहे, फ़ोन नंबर न जे करे नथो ॾियां त मूं ॾे काफ़ी जेको आहे मैसेज आया माण्हुनि जा। ख़ासि करे मूं ॾे हिकिड़े अहिड़े माण्हू जो मैसेज आयो त तूं नंबर न ॾे यूट्यूब चैनल ते। उहो वॾो अदाकार आहे, मुंहिंजो नालो नथो वठी सघां हिते हाणे, ठीकु आहे न। उन इहा ॻाल्हि कई त तव्हां ॿियो भली असांजा वीडिया ठाहियो, मसइलो न आहे। बहरहाल असां तव्हां सां वेठा आहियूं, तव्हां असांजो नंबर जेको आहे न ॾियो ऐं असांजी जेको आहे इहो प्राइवेसी हूंदी आहे। पोइ इन जे करे फ़िलहाल मूं नंबरनि ते ब्रेक ॾिनी आहे। पोइ अॻिते हली ॾिसंदासीं, माहौल जीअं थधो थियो त फ़ोन नंबर वरी अदाकारनि जा तव्हांखे ॾींदासीं। जंहिंजा रहियल आहिनि उहे अदाकारनि जा फ़ोन नंबर इनशाला शायदि कोसो वीलॉग यूट्यूब चैनल ते ई तव्हांखे मिलंदा। ऐं तव्हांखे इहो ॿुधाए छॾियूं, जंहिंजा तव्हांखे नंबर आहे नवां, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते ही वीडियो ॾिसी रहिया आहियो, मतिलबु पोयां वीडियो तव्हां न आहिनि ॾिठा, नंबरनि जी तव्हांखे अगरि ॼाण न आहे त उन्हनि दोस्तनि खे मां वाज़े करे ॿुधायां त मुंहिंजो पहिरियां प्लेलिस्ट ठहियलु अथव सिंधी एक्टर नंबर सां, ठीकु आहे। उते वञी उहा प्लेलिस्ट खोलियो ऐं उन में जेको आहे तव्हांखे सभिनी जा हर वीडियो अलॻि अलॻि पिया आहिनि, नंबर लिखिया पिया आहिनि। प्ले करे तव्हां नंबर कढी सघो था व्हाट्सअप ते, कचारी कयो, कॉल कयो, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। सभिनी अदाकारनि जा ख़ासि करे मां नंबर ॾेई चुको आहियां। कुझु रहियल आहिनि जीअं एजाज़ कोलाची यानी वारिस या निसार शाह, मतिलबु ज़ुल्फ़कार बुर्दी थी वियो, या सिजावल यानी हाजन प्रेमी या मीर
मतिलबु मूसा जो नंबर बि मां तव्हांखे ॾेई छॾियो हुयो। माना इन्हनि जा नंबर 2-3 अदाकारनि जा रहियल आहिनि। इहे बि अनक़रीब मां तव्हांखे ॾींदुमि। काफ़ी मैसेज करे रहिया आहिनि दोस्त मूं ॾे त यार महिरबानी कर नंबर वारो सिलसिलो वरी स्टार्ट कर, नंबर ॾे। ऐं पंहिंजो नंबर मुंहिंजो बि दोस्त घुरे रहिया आहिनि मुंहिंजे पेज ते बि ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते बि। मां पंहिंजो नंबर अॻे ॾिनो हुयो, लेकिन हज़ारे माण्हू पेज खां नंबर कढी मूं ॾे एतिरा मैसेज करनि पिया व्हाट्सअप ते, इन जे करे मूं नंबर पंहिंजो हटाए छॾियो आहे फ़िलहालु, पेज खां बि चैनल खां बि। नंबर इन जे करे मां नथो ॾियां त माण्हू घणो कमेंट करनि था, मैसेज करनि था व्हाट्सअप ते, ऐं हज़ारे मैसेज ईंदा आहिनि। माण्हू कंहिंजो रिप्लाए ॾिए, अगरि रिप्लाए ॾियूं बि वियल आहे, न बि ॾियूं त वरी चवंदा आहिनि यार तव्हां रिप्लाए नथा ॾियो। इन जे करे मूं नंबर फ़िलहालु पंहिंजो बि हटाए छॾियो आहे। ऐं अनक़रीब तव्हांखे नंबर ॾींदासीं ॿिनि अदाकारनि जा, जंहिंजा अदाकारनि जा नंबर तव्हां घुरी रहिया आहियो। इंशाल्लाह तव्हांखे उन्हनि जा अनक़रीब नंबर मिली वेंदा ऐं तव्हांजा थक लही वेंदा जॾहिं तव्हां उन्हनि सां ॻाल्हाईंदव ऐं तव्हां उन्हनि सां कचारियूं कंदव। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तो, इन यूट्यूब चैनल ते ऐं दोस्तो हा इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते फ़नी कॉमेडी प्लेलिस्ट बि पई आहे, तव्हां उहे बि ॾिसी सघो था। बहरहाल तव्हांखे तकरार ड्रामे जी बक़ाया तफ़सील बि ॾींदा हलूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त कुझु अर्सो पहिरियों जेको आहे कुझु ग़लतियूं असां कढियूं उस तकरार ड्रामे जूं, कुझु अहिड़ियूं त जंहिं ते ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब कावड़ कई हुई ऐं उन वीडियो बि ठाहियो हुयो ऐं उन इहा ॻाल्हि कई त ग़लतियूं असांजूं माण्हू नोट कंदा आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको तकरार ड्रामे में ग़लतियूं थींदियूं त उहे नोट कंदासीं असां, तव्हांजे अॻियां रखंदासीं। ज़ाहिर ज़िंदगी में बि असां उहे ग़लतियूं नोट कंदा हुआसीं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो। बहरहाल ग़लतियूं ख़ासि करे सिंधी ड्रामनि में घणियूं कयूं वेंदियूं आहिनि। एतिरियूं जेके इंडियन फिल्मूं हूंदियूं आहिनि, पाकिस्तानी ड्रामा जेका हली रहिया आहिनि ख़ासि करे, उन्हनि में तव्हांखे ग़लती न मिलंदी। क़िस्मती किथे नामालूम ग़लती हूंदी, लेकिन असांजे सिंधी ड्रामनि में काफ़ी ग़लतियूं कयूं वेंदियूं आहिनि। असां इन जे करे नोट कंदा आहियूं त ॿीहर हू वरी अहिड़ी ग़लती न कंदा। जीअं असां चऊं था असांजे सिंधी ड्रामा हिकु मथी लेवल ते अची वञनि, जीअं उर्दू ड्रामा मथी लेवल ते हली रहिया आहिनि, त आहिस्ता आहिस्ता इंट्रस्ट वधी वेंदो। ख़ासि करे असांजे इलाइक़नि में तव्हां बि नोट कयो हूंदो, काफ़ी माण्हू इहो चवंदा आहिनि यार चरियो आहे छा तूं सिंधी ड्रामो ॾिसी रहियो आहे, इन में रुॻो लुड़ हणंदा विढ़ंदा कोन, रुॻो रड़ियूं कंदा, हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा, कंहिंखे मारींदा कोन। ईअं काफ़ी माण्हू तव्हांखे बि चवंदा हूंदा, असांखे बि चवंदा आहिनि जॾहिं असां हलाईंदा आहियूं साम्हूं ड्रामनि जूं ॻाल्हियूं कंदा या का अहिड़ी शइ कंदा आहियूं, एडिटिंग कंदा आहियूं, त असां सां बि अहिड़ा माण्हू मिली वेंदा आहिनि। असांखे बि चवंदा आहिनि तव्हां यार हीअ छा था ॾिसो, पाकिस्तानी ड्रामा ॾिसो, हीअ छड़ो 400 क़िस्त ताईं गुज़री वेंदियूं, लेकिन आख़िर में कुझु कोन थींदो। इहो तव्हां सां बि ज़रूरु वाक़ियो थियो हूंदो, जे तव्हां कॾहिं घर में या किथे मोबाइल ते हलायूं वेठा हूंदव त तव्हांखे बि माण्हू चवंदा हूंदा हीअ छा थो ॾिसई, हीअ कम जी शइ न आहे, हीअ छड़ो लुड़ हणंदा आहिनि। जे इहो तव्हां सां वाक़ियो थियो आहे त कमेंट बॉक्स में लिखिजो यस नो, ठीकु आहे न। बाक़ी तव्हांखे अॻिते ॿुधायूं कहाणी दोस्तो, हीअ वॾी वीडियो तव्हांजे लाइ इन लाइ असां रखी आहे त सॼी अपडेट तव्हांखे असां ॾेई छॾियूं सकून सां, ऐं इन शइ जो तव्हांखे जीअं फ़ाइदो पवे ऐं सकून सां तव्हां हीअ अपडेट ॾिसी सघो। ऐं अपडेटूं असां सभ खां पहिरियां ई ॾींदा अचूं था, तव्हां ख़ासि करे अपडेट ॿुधंदा आहियो, कमेंट बि ॾींदा आहियो, तव्हांजा इहे लख एहसाननि, लख कुर्बनि, सपोर्ट कंदा आहियो शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे। हीअ दोस्तो अव्हांजे लाइ असां चैनल ठाहियो आहे, असांजो न आहे, हीअ सम्झ तव्हांजो चैनल आहे। इन ते तव्हांखे असां हर अपडेट ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। इहा ई कोशिशि हूंदी आहे त जीअं का अहिड़ी अपडेट, अहिड़ी शइ न रहिजी वञे जेका तव्हां ताईं न पुॼे। असां चवंदा आहियूं जेका शइ असांजे अखियुनि जे अॻियां गुज़रे उहा तव्हांजे अखियुनि जे अॻियां बि गुज़रे, जीअं उहा अपडेट तव्हां बि ॾिसी सघो, तव्हां बि सम्झी सघो, ऐं तव्हां ताईं उहा मतिलबु इंफॉर्मेशन, उहा ख़बर, उहा न्यूज़, उहा वीडियोज़ हुजे ऐं उहा ॼाण तव्हां वटि हुजे। अॼु तव्हां हीअ ॼाण असांजूं ॾिसी रहिया आहियो, थी सघे थो कल्ह इहा शयूं तव्हांखे बि कमु ॾींदियूं। अगरि अॼु तव्हां असांजी हीअ अपडेट ॿुधी रहिया आहियो, अॻिते हली तव्हांखे इहा शइ तव्हांखे बि कमु ईंदी ऐं तव्हांजी सोच जे हिसाब सां इज़ाफ़ो थींदो, ऐं तव्हां इहो बि सम्झी वेंदव त छा हली रहियो आहे। अगरि रोज़ाना हिकु ॿ अपडेट तव्हां असांजे चैनल जी ॿुधो त ज़माने जे हिसाब सां सिंधी लेवल शोबिज़ जे हवाले सां तव्हांखे जेको आहे अपडेट सभ खां पहिरियां मिली वेंदी, ऐं नंढड़ी वीडियो हूंदी आहे ऐं तव्हां सम्झी वेंदव त हीअ शोबिज़ में छा छा थी रहियो आहे, छा छा न थी रहियो आहे।
अगरि कंहिं दोस्त खे शोबिज़ जी मतिलबु शौक़ु आहे कंहिं ड्रामे जो, असांजी हिकु फिल्म बि अली हसन चॾर साहिब जी डायरेक्शन में रिकॉर्ड थी रही आहे, लेकिन मां त उनजो किरदारु न आहियां, लेकिन उन ख़ासि मैसेज मूंखे ॾिनो तूं पंहिंजे वीडियो में चई छॾ कंहिंखे शौक़ु आहे अदाकारी जो त अली हसन चॾर साहिब सां राब्तो करणु या असां सां ई राब्तो करणु, असां उन्हनि सां राब्तो कराईंदासीं। तव्हां मीरपुर माथेले में जेका बि दोस्त आहिनि उहे वञी उते अदाकारी करे सघनि था, छाजे करे फिल्म जी रिकॉर्डिंग बि मीरपुर माथेले जी साइड आहे ऐं दोस्त काफ़ी होॾो जा बि आहिनि, ओॾे वञी सुकून सां हू अदाकारी करे सघनि था, पंहिंजो शौक़ु पूरो करे सघनि था। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ई ॿुधाईंदा हलूं त शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल जा अगरि जेतिरा बि सब्सक्राइबर आहिनि इहे तव्हांजी बदौलत आहिनि, तव्हांजी दुआनि सां आहिनि। हाणे तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे मुंहिंजो, अगरि तव्हां नवां आया हो असांजे यूट्यूब चैनल ते तिनी खे हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो, सुभाणे जेको आहे तव्हांजी का अपडेट मिस न थी सघे, तव्हां काथूं अपडेट खां रहिजी न वञो। ऐं इन खां बहितर आहे त हाणे सब्सक्राइब करणु बिल्कुलु फ्री आहे। जे असांजे पेज ते ॾिसी रहिया आहियो हिन वीडियो खे त महिरबानी करे असांजे पेज खे फॉलो करे छॾियो, लाइक करे छॾियो इन वीडियो खे, ऐं इन वीडियो खे अॻिते तव्हां शेयर बि करे सघो था, बिल्कुलु फ्री हूंदो आहे। इन में को ख़र्च नाहे लॻंदो ऐं तव्हां जूं दुआऊं असांखे खपनि, असां तव्हांखां ॿियो कुझु नथा घुरूं। इहो लाइक सब्सक्राइब फ्री जेको हूंदो आहे इहो तव्हां करणु आसानु आहे, इहो तव्हां करे सघो था। असांजे वीडियो जे बदिले में इहो असांखे तव्हां ॾेई सघो था, इहे तव्हांजा लख कुर्ब हूंदा असांजे मथां। ऐं दोस्तो जेका बि अपडेट ॾींदा आहियूं त असां तव्हांजे हिसाब सां तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं। इन जे करे बसि असांजी हीअ अपडेट तव्हां अगरि असीं ताईं ॾिठी आहे त हाणे नेक्स्ट अपडेट वरी तव्हांखे ॿी वीडियो में असां ॾींदासीं, ऐं असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं वरी तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।